जेका आयत करीमा मूं पढ़ी उनमें अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तो तव्हां जेको माल ॾियो था ऐं तव्हांजो मक़सद आहे त वधे, ॿियनि खे ॾियो था। ॿियनि खे ॾियण जूं कई सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत आहे बैंक में रक़म जमा कराईसूं बचत खाते में, ताकि जेका बचत असांखे माहाना मिले उन सां घर जो गुज़ारो थिए ऐं असुल रक़म महफ़ूज़ रहे। या कंहिं शख़्स खे ॾियो था, मक़सद आहे त तव्हां माहाना असांखे एतिरो ॾियो ऐं पोइ वरी एतिरे अरसे खां बाद में असीं तव्हांखां रक़म वापसि वठंदासूं, जंहिंखे व्याज चइजे थो। या हिकिड़ी सूरत आहे जीअं शादियुनि जे मौक़नि ते पूओ ॾिनो थो वञे, त उन में बि इहा ई शइ पेशे नज़र हूंदी आहे त आउं उनखे 1000 रुपया ॾियां थो। साल खां पोइ जॾहिं असांजे ख़ानदान में शादी थींदी या 6 महीननि खां बाद में, त ही मूंखे 1000 सां कुझु वधाए ॾींदो। अहिड़े क़िस्म जूं ॿियूं सूरतूं अॼुकल्ह फोतगीअ ते बि माण्हू ॾियनि था, अजरक ॾियनि था, ताकि ही असांखे अजरक ॾे, असां अजरक पिया ॾियूं 500 जी 1000 जी ॾे। किथे कंहिं शइ जो इफ़्तिताह थियो, घर ठहियो, उन घर में वेहिजे थो, दावत ॾिजे थी, तो उन में बि माण्हू पैसा ॾियनि था इन गर्ज़ सां त वरी जॾहिं असांजो घर ठहंदो, अहिड़े क़िस्म जी तकरीब थींदी त ही असांखे एतिरा पैसा ॾींदो। कई सूरतूं आहिनि जेके अॼुकल्ह असां वटि रवाज में आहिनि। पेशे नज़र इहो आहे त माल वधे, शादीअ जे मौक़े ते बि पेशे नज़र इहो आहे ताकि असां हिकिड़ी रक़म मिले त उन सां शादी जी तकरीब खे असां बहितर के खां बहितर, यानी फज़ूल कम वधी में वध करियूं। अल्लाह फरमाए फला यरबू इंदल्लाह, तव्हां यकीन सम्झो इहो अल्लाह वटि नथो हुजे, इन सां इज़ाफ़ो कोन थो थिए, बल्कि इन सां तंगी थिए थी। यमहक़ुल्लाहु रिबा व युरबि सदक़ात, रिबा जेको आहे सो त माल खे मिटाए थो, बिज़ाहिर चाहे तव्हांजो माल वधियो, इज़ाफ़ो थियो। ही जेका पूए जी सूरत आहे, अगरचे इहो ख़ालिस व्याज कोन्हे, लेकिन उन सां मुशाबहत ज़रूर आहे, मुशाबहत ज़रूर आहे, शक्ल उहा ई आहे। इन जे करे उलमा किराम अगरचे इनखे व्याज नाहे चयो, पर इहो ज़रूर चयो आहे त व्याज जे मुशाबे आहे। कंहिंखां कंहिं क़िस्म जो नफ़ो हासिल करणु, अकाबिर त जंहिंखे को कर्ज़ ॾींदा हुआ त पोइ उन मां कंहिं बि क़िस्म जो नफ़ो कोन वठंदा हुआ, त मुबादा इहो व्याज में न अचे। कोशिश कंदा त हिन जी चांहि बि न पीजे, हिननि जो खाधो बि न खाइजे, छो जो मूं हुनखे कर्ज़ु ॾिनो आहे, साल खां पोइ ॾींदो। हाणे ही मुंहिंजो जेको इकराम थो करे, थी सघे थो इन गर्ज़ सां कंदो हुजे, त चूंकि हिन हिकिड़ी रक़म मूंखे ॾिनी आहे, त इन में बि व्याज जो शुबो आहे। अहिड़े तरीक़े सां बाज़े माण्हू पेशगी रक़म ॾेई छॾींदा आहिनि कासाईअ खे, भई रोज़ाना तूं हेतिरो गोश्त असांखे ॾिजांइ, बाज़ार जो रेट ॿियो हूंदो आहे, हिन चूंकि कर्ज़ ॾिनो आहे, इन जे करे हिनखे हू सस्तो ॾींदो आहे। खीर वारे खे माण्हू पैसा ॾींदा आहिनि बाज़े महीने जा, ऐं मक़सदु छा हूंदो आहे त कोई सस्तो ॾिए, चुनाचे सस्तो ॾींदो आहे। इहे सभु ममनू सूरतूं आहिनि, जाइज़ कोन्हनि। इन्हनि में व्याज जो शुबो आहे। कुल नफ़िन जर्र, कुल कर्ज़न जर्र नफ़ान फ़हुव रिबा, हर कर्ज़ जेको नफ़े के छिके न इहो रिबा आहे। त हिते ईअं ई थियो, कर्ज़ त ॾिनोसीं।
अड़ियों केतरियों सारी सूरतूं कंहिं ज़माने में ज़माने करीब में भी मानू इन जो एहतियात कंदा हुआ, एहतियात कंदा तो मुबादा मूं हुन ते जेको कर्ज़ ॾिनो आहे इन जे करे त कोन थो मूंखे चांहि पियारे बोतल पियारे फला करे, लेकिन हाणे ये शयूं सफ़ा ख़त्म थी वियूं, जंहिंजे नतीजे में अल्लाह माफ़ करे बेबरकती आहे। ॿियूं केतिरियूं सारियूं शयूं इंसान जंहिंमां गुज़री रहियो आहे, वबाउनि मां, बलाउनि मां, मुश्किलात मां, मुसीबतुनि मां। अल्लाह ताला महफूज़ फरमाए। अल्लाह ताला हिकिड़ी ॻाल्हि फरमाए छॾी, फला यरबू इंदल्लाह, अल्लाह वटि कोन थो वधे। अल्लाह वटि न वधण जो मक़सदु आहे आख़िरत में इन में तव्हांखे को अजरो सवाब कोन मिलंदो। अगर कंहिंखे कर्ज़ ॾियो हा, कर्ज़ हसना, कुछ वठण जी नीयत कान हुई तो पोइ त ठीकु आहे, आख़िरत में तव्हांखे उनजो अजर मिले। पर हिते त सॼे जो सॼो मामिलो आहे त मूंखे फ़ाइदो थिए। पेशगी खीर वारे के पैसा तो ॾे ताकि मूंखे, ॿियनि खे 100 रुपया किलो तो ॾे तो मूंखे 90 रुपया ॾे, ॿियनि खे गोश्त जेको आहे अगर 500 रुपया किलो तो मिले तो मूंखे 450 रुपया किलो मिले, तो इहो तो नाजाइज़ आहे। ऐं माण्हू हिन जो एहतियात कंदा हुआ तो असांजे जिस्म में हलाल वञे, हराम खां गुरेज़ कंदा हुआ, हलाल शइ वञे। इन जे ई करे मुलाज़िमत में पूरो दयानतदारी सां वक़्तु ॾींदा। मुबादा ईअं न थिए जो असां मुलाज़िमत पिया 6 कलाकनि जी बजाय 5 कलाकनि जी करियूं ऐं पगार पिया 6 कलाकनि जो वठूं, तो इहो वॾो एहतियात कयो वेंदो। बाज़े माण्हू हाणे बि एहतियात था कनि। अगर अहिड़े क़िस्म जूं सूरतूं हूंदियूं, अल्लाह फरमायो फला यरबू इंदल्लाह, अल्लाह वटि कोन थो वधंदव, इन सां इज़ाफ़ो कोन थींदो। ॿिए हंधि अल्लाह फरमायो त इन सां बल्कि कमी थींदी, यमहक़ुल्लाहु रिबा, कमी थींदी। अहिड़े क़िस्म जूं शयूं अची वेंदियूं जेके इंसान जे असुल माल के, असल पूंजीअ खे ख़त्म करे छॾी।